अच्छा मैडम, कल परसों एक वाकया हुआ कच्चे के इलाके में। एक लड़की थी जो केपी से शायद उसका ताल्लुक था, पेशावर से। उसको जो है बाजियाब कराने के लिए पूरी उनकी कम्युनिटी आ गई, पुलिस ने बाजियाब कराया, लेकिन प्रिया कुमारी और फजीला सर की अभी तक बाजियाब नहीं हुई। क्या कहेंगे? जब पेशावर की लड़की बाजियाब हो गई तो प्रिया कुमारी भी आज़ाद हो जाएगी इंशाल्लाह जल्दी। अच्छा मैडम, डॉक्टर फारूक सत्तार ने रात ही पीपल्स पार्टी को एक तकरीब में जवाब देते हुए कहा है कि पीपल्स पार्टी में 18 सालों में क्या किया है, सिर्फ एक शारा भुट्टो बनाई है। हमने एमक्यूएम ने S2 दिया, S3 दिया, पता नहीं क्या क्या अंडर पासेस दिए। देखें, वो मेरे लिए काबिल एहतराम है, लेकिन उनकी बातों को उनकी पार्टी भी सीरियस नहीं लेती। अच्छा। फारूक सत्तार साहब की, अगर उन्होंने इतने काम किए होते हैं। अच्छा, पहली बात तो ये कि मैं ये सवाल करती हूँ कि जो इस शहर में बुराई हुई वो इनके साबका लीडर ने की थी, जिसकी वजह से ये लीडर बने। और जो अच्छाइयाँ हुई, अगर कोई हुई, मुझे तो कोई अच्छाई नहीं नज़र आई। कराची को भत्ताखोरी, कराची को बोरी बंद लाशें, कराची को चाइना कटिंग, इन सब चीज़ों का तो तोहफा ज़रूर एमक्यूएम ने दिया है। लेकिन जो ये बातें करते हैं कि हमने 2 अंडरपासेस थे, मेरा ख्याल से 2008 से पहले कराची शहर में शायद 2 अंडरपासेस थे। एक शॉन सर्कल वाला अंडरपास बना था और एक कोई और अंडरपास था। इस वक्त 14 अंडरपासेस हैं। मैं पुलों की बहुत लंबी फहरिस्त है जो कराची में पीपल्स पार्टी के 2008 से लेकर आज तक 18 सालों में बने हैं। मैं पूरा, मेरे पास लिस्ट है। ठीक है, आपने इस शहर के निज़ाम को बिगाड़ा। जाहिर सी बात है, बिगड़ी हुई चीज़ को सही करने में वक्त लगता है। और जो ये बात करते हैं ना कि कराची वाले हमारे साथ हैं, कराची वालों ने आपको रिजेक्ट किया है। हम सबको पता है कि 2024 के इलेक्शन में आप कैसे जीते थे। थैंक यू मैडम। सिंधी माण्हुनि जी रिवायत आहे ॻोठनि ते ईदुनि ते ॻोठ वञिबो आहे। तव्हां वरी MP आहियो, ॻोठ वेंदो, यकीनन तव्हांजा जेके वोटर आहिनि उहे बि तव्हां वटि ईंदा। उते भला हिन भेरे तव्हां वटि पंहिंजे वोटरनि खे ॿुधाइण लाइ कुझु आहे त तव्हां पंहिंजे तक में कहिड़ा कहिड़ा हिन 2.5 सालनि दौरान के तरक़ियाती मनसूबा ॾिना आहिनि या छा? अलाह जी महिरबानी, मुंहिंजे तक जे माण्हू खे मूंखे मूं वटि ॿुधाइण लाइ अहिड़ो कुझु आहे। ऐं अलाह ताला जी महिरबानी सां असां कमु कयो आहे। तॾहिं हर वारे पीपल्स पार्टी खां 4th टाइम MP थियो आहियां। कुझु कंदा आहियूं त वोट ॾींदा आहिनि, सही। न कयूं आहे त वोट कोन्हे। ऐं चवंदो आहियां, सिंध जी आवाम पाकिस्तान जे सभिनी प्रोविंस जी आवाम खां वधीक बाशऊर आहे। अच्छा, सॼे वोटर तव्हां खां पुछाण कंदा आहिनि? बिल्कुलु कंदा आहिनि। ऐं चवां थो अवेयर आहिनि सिंध। ऐं रुॻो मुंहिंजो तक न, पूरे सिंध जे माण्हुनि जी ॻाल्हि थो कयां। सही। 88 में ते मोहतरम पीर पागर साहब, गुलाम मुस्तफा जेतिरो साहब हारजी वेंदा आहिनि। इहो क्रेडिट आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो। सो अलाह जी महिरबानी सां अञा असांखे वधीक बहितर करणु खपे, अञा वधीक कोशिशि करणु खपे। छो जो हुननि जी उमेद, हुननि जो आसरो, हुननि जो प्यार, हुननि जी मोहबत उहा असां सां आहे। ऐं असांखे हुननि खे उहो प्यार, इज़त, मोहबत पंहिंजे तक जे माण्हुनि खे। बल्कि MP थियण खां पोइ कोई तक कोन हूंदा। पूरो सिंध तव्हांजो आहे, सिंध जा सभु माण्हू तव्हांजा आहिनि। एज़ ए निमाइंदो आहे। चवंदो मूं वटि शिकारपुर जो माण्हू अचे, मूं वटि जेक बाबा जो माण्हू अचे, मूं वटि लाड़काणे जो माण्हू अचे, ऐं उनखे जेतिरो सर्व करे सघां थो सर्व कयां। थैंक यू सर।